अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल। सबका पिरिक नज़र हेडलाइंस ते। हुकूमत ऐं पीपल्स पार्टी विच में 27वीं आईनी तरमीम जे मसूदे ते डेडलॉक बरक़रार। वफ़ाक़ी काबीना जो अॼु सॾायल इजलास मुलतवी। इजलास में तरमीम जे मसूदे जी मंज़ूरी ॾियणी हुई। ज़रनि मूजिब एमक्यूएम ऐं मुस्लिम लीग काफ समेत ॿियनि इत्तेहादियुनि हुकूमत खे ग्रीन सिग्नल ॾेई छॾियो आहे। पीपल्स पार्टी हुकूमत विच में मसूदे ते अञा इतफ़ाक़ न थी सघियो। हुकूमत ऐं इत्तेहादियुनि में इतफ़ाक़ थियण खां पोइ मसूदे जी मंज़ूरी लाइ काबीना जो इजलास सॾायो वेंदो। पीपल्स पार्टी 27वीं आईनी तरमीम ते अञा फ़ैसिलो न करे सघी। बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि पार्टी जे सीईसी जो इजलास अॼु ॿीहर थींदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 27वीं तरमीम में सूबाई ख़ुदमुख्तियारी ऐं एनएफसी अवार्ड में तब्दीली खे रद्द कयूं था। आर्टिकल 243 में तरमीम ऐं आईनी अदालतुनि जे क़यादत जी हिमायत कंदासीं। तहरीक इंसाफ जो पार्लियामानी पार्टी 27वीं आईनी तरमीम जे मसूदे खे रद्द करे छॾियो। पार्लियामानी लीडर सेनेटर अली ज़फ़र जी सदारत हेठि इजलास। अलामा नासिर अब्बास, नूरुल हक कादरी ऐं ॿिया शरीक। सेनेट इजलास में बानी पीटीआई ऐं उन जी घरवारी जा केस आला अदालत में न हलाइण ख़िलाफ़ एहतजाज जो फ़ैसिलो। इजलास बाद जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त नवाज़ लीग पीपी ऐं इत्तेहादी नूराकशी वारी रवायत वर्जाए रहिया आहिनि। कानून साज़ी के बिलडोज़ करे आइन के पामाल कयो पियो वञे। जेयूआई सरबराह मौलाना फज़ल रहमान अॼु कराची पहुचंदो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात जो इम्कान। ज़रनि मूजिब मुलाक़ात में 27वीं आईनी तरमीम ते ॻाल्हि ॿोल ऐं मुशावरत कई वेंदी। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौहर ऐं असद कैसर जे स्पीकर अयाज सादिक सां मुलाक़ात। महमूद खान अचकज़ई जो अपोजिशन लीडर तौरु नोटिफिकेशन जारी करण जो मुतालबो। अॻूणे स्पीकर असद कैसर चयो आहे त पीपल्स पार्टी खे आइन सां गॾु बीहण घुर्जे, पर लॻे थो त सौदेबाज़ी कंदे पीपल्स पार्टी कुझु ॾियो ऐं कुझु वठो जे बुनियाद ते तरमीम में हुकूमत जो साथ ॾींदे। वज़ीर आज़म बिन ॾींहं जे दौरे ते अज़रबैजान रवानो। शहबाज शरीफ़ अज़रबैजान जे फ़तेह ॾिहाड़े जी सालगिरह जी तक़रीब में शरीक थींदो। दौरे दौरान वज़ीर आज़म अज़रबैजान जे सदर अल्हाम अलियूफ सां मुलाक़ात कंदो। ॿतरफ़नि लाॻापन, वापार, सीड़पकारी ऐं तवानाई जे शोबनि में ताउन ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी। शहबाज शरीफ़ बाखू में सीड़पकारनि वापारी बिरादरी सां पिणु मुलाक़ात कंदो। उबावड़ो जे कचे में पुलिस जो ॿिए ॾींहुं ऑपरेशन, 9 ॾोहारी मारण जी दावा। शर सीडरा तकरार तां 6 ॼणा क़तल थियण बाद पुलिस रेंजर्स जो ड्रोन टेक्नोलॉजी जी मदद सां गॾियल ऑपरेशन। कार्रवाई में धाड़ियल गुलाम शर, अकू शर, नज़ीर शर, डागा शर, जागन कोश, शाहू कोश ऐं ॿिया मारिजी विया। पुलिस मूजिब हिकु ॾोहारी एहसान शर जो लाश साथी खणी विया आहिनि। ऑपरेशन में दर्जन खां वधीक ॾोहारियुनि खे ज़ख़्मी कयो वियो आहे। फैज़गंज वेझो खौफनाक रोड हादसो। हिकी घर जा 4 भाती फौत। मेहरान नेशनल हाईवे ते तेज रफ्तार ट्रालर मोटरसाइकिल सवारनि मथां चढ़ी वियो। हादसे में औरत अमीरा शर, संदसि 3 ॿारड़ा रहमान, करम, शीराज शर मौके ते फौत। हादसे में फौजी रज़ा शर सख़्त ज़ख़्मी। वारसनि पारां फौतनि जा लाश रखी एहतजाज। जाम साहिब वेझो औरत माइटनि में घुमाइण लाइ न वठी वञण ते ख़ुदकुशी करे छॾी। नूर मोहम्मद पाड़े में 29 वरनि जी सिदरा जट घर अंदर पखे में फाओ खाई ज़िंदगी जो अंतांदो। वारसनि मूजिब औरत माइटनि ॾांहुं टोबा टेक सिंह वठी वञण जो चयो, इनकार ते इंतहाई क़दम खयो।